दोस्तों उस्ताद जलाल चंद जे क़सीदनि जे बारे में असांजे प्यारे पीरीं जेको आहे साईं अब्दुल अज़ीज़ चाचड़ साहिब सां गुफ़्तगू थी ऐं कचहरी थी ऐं तमामु बहितरीनु कचहरी थी। तव्हां ॿुधंदो त तव्हांखे मज़ो अची वेंदो। साईं अब्दुल अज़ीज़ चाचड़ साहिबु उस्ताद जलाल चंद जेको आहे तव्हांजे अंदाज़े जे हिसाब सां केतिरा माना क़सीदा चया हूंदा ऐं केतिरा कलाम ॻाया हूंदा क़सीदनि जे बारे में, अहल बैत जी शान जे बारे में? हा त इहा ॻाल्हि आहे घणिया ॻणप न कई आहे। बाक़ी हाणे तव्हां चवंदो त अंदाज़नि जीअं चओ था पिया हाणे 40 थी सघनि था, इन खां मथे थी सघनि था या घटि थी सघनि था, जेतिरा असीं माना असां ॿुधा आहिनि। छो त आख़िरी वक़्त ताईं जलाल साहिबु ॻाईंदो रहियो क़सीदा हज़रत अली साईं जे शान में। जेके बि मनक़बत थे चऊं, छा जेके चऊं तारीफ़ जा कलाम या उन्हनि जी वॾाई में कलाम, ठीकु आहे न। जी कलाम एॾे पीर जे दर 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 ते सारा आलम आया सिर को झुका हैदर हैदर करके, इहो बि पुराणे दौर खां कलाम चयईं। ऐं 2-3 जाइनि ते ख़ासि करे 22 नंबर शमा में बहितरीनु अंदाज़ सां, या ॿिए हंधि बि असां ॿुधो आहे, ॿी महफ़िल में काफ़ी आहिनि। साईं तव्हांजी उमिरि केतिरी हूंदी जो उस्ताद जलाल चंद जो पहिरियों क़सीदो तव्हां ॿुधियो हुजे, या जेको आहे वेंदी भेण हुसैन दी वेण करे इहो ऐं बीही वाट ते बाबा जाॾे काॾे जांचां थी, इहो तव्हां ॿुधियो हुजे? अदा कामराज जानी इहे क़सीदा त अॻु में चयल आहे, पर असां ॿुधासीं 86-87 जे ज़माने में। असां अंडर मैट्रिक हुआसीं, प्राइमरी पास करे सेकेंडरी स्कूल में वियासीं, ऐं इहे शयूं पोइ सम्झ में मतिलबु इहो ॿुधण में आयूं। हूअं अॻु में ॿिया कलाम असां ॿुधासीं जलाल साहिब जा, ॿियूं कैसेटूं असांखे यादि आहे। VIP 15 नंबर यादि आहे, VIP 1 नंबर असां ॿुधोसीं पहिरियों, ए तो हवा नामे ख़ुदा, या C44 अॻु में ॿुधणा हुओ। मतिलबु उहो 12 दौर हो असांखे, ईअं माना एॾी सम्झ न। पर ही जेके तव्हां क़सीदा चओ था न, इहो हाणे जीअं बीही वाट ते बाबा, इहो आहे 80 खां पोइ जा इहे क़सीदा नी कैसेट आहे। असी खां पोइ जा इहे क़सीदा नी कैसेट आहे, ठीकु आहे न। ऐं 73 नंबर या को नंबर ईअं, या 70 नंबर आहे वालिम पारस जो, उन में आयो। ऐं वेंदी भेण हुसैन दी इहा कैसेट 18 नंबर, पोइ इहा बि ईअं आई आहे 82-83 ज़मानो आहे। ऐं 19 नंबर बि ईअं जलाल साहिबु पन्ने आकिल में आयो। हा, इहो बि उन दौर में असां ॿुधोसीं। पर इहो मतिलबु हिकिड़ो प्यारे अंदाज़ सां ॻायईं। हालांकि वेंदी भेण हुसैन दी पुराणी महफ़िल शानी जी कैसेट आहे, उन में बि असां ॿुधो आहे। पर हिते जेको ईअं बिहार आहे न, इहो मज़ेदार हो।
ऐं ख़ासि करे हिन जा जेके मिसरा हुआ ऐं उहे ॾाढा प्यारा हुआ, माना ईअं मन मोहींदड़ हुया। तूं आ न आ तेरी मर्ज़ी है वीर, तूं आ न आ तेरी मर्ज़ी है वीर, तेरे वाइदे तोड़ निभाई वेंदी भेण हुसैन दी रैण करे, वेंदी भेण हुसैन दी रेण करे। मैं करबल वीर कुहाई वेंदी भेण हुसैन दी। अली असगर ते अली अकबर ॾोहई, अली असगर ते अली अकबर ॾोहई, ततीरे ते घोट कुहाई वेंदी भेण हुसैन दी। माशाल्लाह साईं, उस्ताद जलाल चंद जेको आहे न, इहो माना जहिड़े जन्नत कमाए वियो। ऐं अहिड़ी त क़सीदा गोई कई, अहिड़े अहल बैत जो शान बयानु कई जो आवाम जा दिलि जीती छॾी, आवाम जा मन मोही छॾी। ऐं साॻियो ई दर्द जेको करबल जो, उहो पंहिंजी ज़बानी बयानु कयईं, अहिड़ो बयानु कयईं जो अॼु ताईं को बयानु न करे सघियो। हा दा भाऊ कामरान जानी, ही क़सीदो मक़सदु मूंखे ॾाढो वणंदो आहे ऐं अजीब कैफ़ियत में जलाल चंडियो साहिबु हिन क़सीदे खे पंहिंजे वक़्त में ॻायो। छा त उहो वक़्तु हूंदो, छा उहा घड़ी हूंदी, छा ज़हन में जलाल साहिब जी जेको आहे सो सोच हूंदी, ऐं सिर्फ़ु हिकिड़े दर्द भरे अंदाज़ सां पंजतनि जे क़सीदे खे पेश कयईं। ही साईं अहिड़ा दोड़ा जो माना ईअं दिलि कंहिं महिल वेहिजी वञे, वञ एॾो ॾुख एॾो करब। बहरहाल अलाह मरहूम खे जन्नत नसीब करे, असां दुआगा।